ही जेको गवर्नमेंट जे तरफ़ां गवर्नमेंट गर्ल्स एलिमेंट्री कॉलेज के पंहिंजे तहवील में वठी एक नाजायज़ कब्ज़ो करे ऐं उतां जे मासूम न्याणियुनि खे ऐं उतां जे स्टाफ खे तड़े कढियो थो वञे ऐं उनखे लॉ कॉलेज जी कैंपस में तब्दील कयो थो वञे। मां इन अमल खे हुकूमती दहशतगर्दी थो चवां, हुकूमती कब्ज़ागिरी थो चवां ऐं इन अमल जी एक सिटीज़न जी हैसियत में, एक पेरेंट्स जी हैसियत में नाजायज़ अमल थो चवां। पुरज़ोर लफ़्ज़नि में इन शइ जी मज़म्मत कयां थो। थियण त ईअं खपे त हुकूमत क़दीमी तालीमी इदारनि खे वधीक फैसिलिटेट करे, प्रमोट करे, पर उन जे बजाए हुकूमत जीअं ॿियनि इदारनि खे तबाह करे थी, तीअं तालीम जहिड़े ज़ेवर खां बि मासूम ॿारनि खे महरूम रखियो थो वञे। जंहिं क़दम जी असीं कंहिं बि क़ीमत ते इजाज़त न ॾींदासीं। जमियत उलमा इस्लाम इन ॾुख जे घड़ीअ में जेके असांजा मुस्तक़बिल जा महिमार आहिनि, जेके असांजूं न्याणियूं आहिनि, जा जेको तव्हांजो स्टाफ आहे, प्रोफेसर हज़रात आहिनि, उन्हनि सां असीं छाना बछाना गॾु आहियूं। ऐं जेकॾहिं गवर्नमेंट इहो फ़ैसिलो वापसि न वरितो त जमियत उलमा इस्लाम भरपूर नमूने सां पंहिंजो स्ट्रीट पावर जो मुज़ाहिरो कंदी। पोइ असां उन में शहर जी सिविल सोसाइटी, सियासी, समाजी, मज़हबी, अदबी या कारोबारी जेके बि तंज़ीमूं आहिनि, उहे शहर जा मालिक आहिनि, उहे इन इदारनि जा मालिक आहिनि, इहे असांजे मुस्तक़बिल जे महिमारनि जी मिल्कियत आहिनि। असीं इन में गॾिजी करे पंहिंजो भरपूर नमूने सां एहतजाज कंदासीं। भाऊ, असां अहिड़े अमल जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं अहिड़े अमल खे असां अमली तौर ते आणण जी इजाज़त न ॾींदासीं। असां सां आदा राशिद महमूद जन जी टीम बि साण आहे ऐं असां सां सिविल सोसाइटी वारा में माण्हू गॾिबा। मूं उन्हनि सां बि राब्ता कया आहिनि। अॼु गस्टा जे अचण जो प्रोग्राम हुयो, पर ख़बर न आहे उहे अञा छो न पहुता आहिनि। असां इन इदारे खे अञा बि अॻिते वधाइण जे लाइ हुकूमत खां घुर कंदासीं त इन खे अहिड़ियूं अहिड़ियूं अञा बि सुहिणियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जीअं असांजूं न्याणियूं हिते पढ़नि ऐं उन्हनि खे सहूलियतूं मिलनि। बाक़ी ॿी सूरत में जेकॾहिं हुननि खे पंहिंजी लॉ कॉलेज जो हिकिड़ो ॿियो नओं इदारो खोलणो आहे त उहो किथे बि खोले सघनि था। पर हीउ जेको असांजो एलिमेंट्री वुमेन कॉलेज आहे, इहो कंहिं बि सूरत में असां हिननि खे न ॾींदासीं।